मरी विया आहिनि। निभागा छोरा पढ़ी पढ़ी हले कॾहिं वॾा थींदा। छोरा ॿारड़ा पढ़नि त पीढ़ खे सुख ॾींदा। हाणे यार थकिजी वियो आहियां। वञा घर छोरे खे ॾिसां। वञा PhD GST जी तयारी करे पियो अने। माल खे पाणी पीआरियो न सभु निभागा आहिनि। थोड़ा माण्हुनि जा ॿार वञी PhD ऐं GST जी तयारी कनि ऐं तूं रुगो निभागा सॼो ॾींहुं इन टिकटॉक ऐं इन PUBG जे पोयां। यार बाबा साईं, आऊं को टिकटॉक या PUBG न पियो हलायां। आऊं PhD ऐं GST जी तयारी पियो कयां। किताब पढ़ी पढ़ी बोर थी वियो आहियां। ही हिकु बहितरीन एप्लीकेशन आई आहे जंहिं एप्लीकेशन जो नालो आहे यूनिवर्सल MCQs। ऐं ही एप्लीकेशन PhD ऐं GST जे लाइ न, बल्कि हिन एप्लीकेशन जे ज़रिए असां हर एग्ज़ाम जी तयारी करे सघूं था ऐं माण्हू खेॾींदे दिलि विंदराईंदे मोबाइल मां ई पढ़ी सघे थो। जी हाँ दोस्तो, हाणे PhD या JEST जी तयारी कयो, उहो बि रांदि रूंद कंदे ऐं दिलि विंदराईंदे। हीअ एप्लीकेशन तमामु बहितरीनु आहे सभिनी सिंधी नौजवाननि जे लाइ जेके दोस्त PhD या JEST जी तयारी करे रहिया आहिनि। हिन एप्लीकेशन जो हर सुवाल सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी सीरीज़ यानी सिलेबस जे बुनियाद ते आहे। हिन एप्लीकेशन जो हर सुवाल 4 ऑप्शन जे बुनियाद ते आहे त हेठिन मां कहिड़ो आंसर उन जो करेक्ट आहे। जॾहिं तव्हां किताब पढ़ी पढ़ी थकिजी वञो था त हिन एप्लीकेशन जो इस्तेमालु लाज़मी कयो, छाकाणि त किताब तव्हां सां गॾु हर हंधि नाहे हूंदो, पर मोबाइल तव्हांजो तव्हां सां गॾु हमेशह लाइ हर हंधि हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं क्रिकेट जे मैदान में आहियो या तव्हां कंहिं होटल ते आहियो या तव्हां कंहिं टूर ते आहियो, पर मोबाइल तव्हां सां गॾु हमेशह लाइ हूंदो आहे, पर किताब तव्हां सां गॾु हमेशह लाइ नाहे हूंदा। त हाणे अचो त दोस्तो मां तव्हांखे हिन एप्लीकेशन जो विज़िट करायां त हिन एप्लीकेशन खे डाउनलोड कीअं कजे ऐं हिन एप्लीकेशन में आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेको वाखण लाइक़ु आहे। त असां यूनिवर्सल MCQs ते क्लिक कंदासीं त दोस्तो अहिड़ो इंटरफेयर तव्हांजे अॻियां खुली वेंदो। मथां ॾिसो हैलो चेतन दास, यानी हिते मुंहिंजो अकाउंट ठहियलु आहे, तंहिंजे लाइ हीअ तस्वीर आई आहे। तव्हां बि जॾहिं हिनखे इंस्टॉल कंदो त तव्हांजो बि अकाउंट हुते ठही पवंदो। त असां क्यूज़ ज़ोन ते क्लिक कयूं था। वाओ ज़बरदस्त। त दोस्तो हिते ॾिसो सिंधी, इस्लामियात, पाकिस्तान जो इतिहास, आम मालूमात, जर्नल साइंस, हयातियात, कीमियात, तिबियात, यानी हर क़िस्म जो पोर्शन हिते मौजूदु आहे। त सभ खां पहिरीं असां सिंधी पोर्शन ते क्लिक कंदासीं। त ॾिसो सिंधी निसाब, ॿोली, अदब ऐं तारीख़, सिंधी ग्रामर। त सिंधी निसाब ते असां क्लिक कयूं था त हिते लेवल फस्ट आहे। जेको जहिड़ी लेवल जो हूंदो, यानी तव्हांखे जेके लेवल्स आहिनि उन्हनि खे हल करिणो पवंदो। त पहिरीं असां लेवल फस्ट ते वञूं था। त ॾिसो हिते सुवाल आहे, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे असलम डैश खे घणो भाईंदा हुआ, ग़ुलामनि खे, पोढ़नि खे, ॿारनि खे, यतीमनि खे। त इन जो आंसर तव्हांखे मथां ॾिसो सेकेंड बि हलनि पिया, यानी तव्हांखे टाइमिंग जे अंदरि इन जो आंसर कढणो आहे। त बहितरीनु हिकिड़ी एप्लीकेशन आहे। मूं इन ते क्लिक कयो यतीम ते। त सचल सरमस्त रहे कहिड़े साल में वफ़ात कई। त इन जी मूंखे बि सवली इंफॉर्मेशन या करेक्ट इंफॉर्मेशन नाहे। असां जेकॾहिं ग़लति कंदासीं त उहो रेड थी वेंदो, असां जेकॾहिं करेक्ट कंदासीं त उहो ग्रीन थी वेंदो। त असां कयूं था 1827 ते। त धुको लॻी वियो दोस्तो। अच्छा, सिंध जा माण्हू शाह लतीफ़ खे अक़ीदत विचां कहिड़े नाले सां सॾनि था? लाखीनो लतीफ़, या इन्हनि सभिनी नालनि सां, या बेटाई घोट, या लालाऊं लाल लतीफ़। मुंहिंजे ख़्याल सां हिननि सभिनी नालनि खां सभई जेके डिवोर्स यानी शाह लतीफ़ खे, शाह अब्दुल लतीफ़ खे चाहींदड़ आहिनि, उहे सभई जेके शाह लतीफ़ खे इन्हनि सभिनी नालनि खां सॾनि था। त इन जो ऑप्शन थींदो हिननि सभिनी नालनि सां। करेक्ट ऑप्शन, ग्रेट। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे, 14 सफ़र ते वफ़ात कई। साल ॿुधायो? 1752, 1765, 1761, 1756। यार मूंखे लॻे थो 1752। ग्रेट, करेक्ट ऑप्शन। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो शख़्स मोमिन नाहे जंहिंजी शरारतनि खां डैश महफ़ूज़ नाहे। दोस्त, घर वारा, पाड़े वारा। मुंहिंजे ख़्याल सां नबी साईं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पाड़े वारनि सां हमेशह वधीक मोहबत कंदा हुआ। त इन जो करेक्ट ऑप्शन थियणु घुरिजे, उहो थियणु घुरिजे पाड़े वारा।
करेक्ट, वेरी गुड। सिंध जो सदा हयात शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटराई किथे ॼाओ? बिरशाह में, हाला पुराणा में, कोटड़ी मुगल में, हाला हवेली में। त ये तो सभिनी खे ख़बर आहे, लालऊं लाल लतीफ़ जेको पैदा थियो उहो थियो हाला हवेली में। करेक्ट ऑप्शन। सचल सरमस्त रह जो असुल नालो छा हो? सचल अब्दुल वहाब, सचनो अब्दुल कादिर। त इन्हें जो करेक्ट ऑप्शन छा थियणु खपे? रियली आई डोंट नो अबाउट, बट दुको हणूं था, छा तो थिए? वेरी गुड, दुको लॻी वियो। न्याम्यारे शाइर सामी जो असुल नालो छा आहे? यार इन्हें जी त मूंखे बि ख़बर नाहे। बहरहाल जेन राय ते क्लिक। वाओ दैट्स ग्रेट, दुको लॻी वियो। त दोस्तों अहिड़े हवाले सां सिंधी अदब हाणे असां वापसी अचूं था ॿिए पोर्शन ते, त तव्हांखे ॿिए पोर्शन जो दीदार करायां। त ॾिसो हिते सिंधी ग्रामर आहे, यानी सिंधी थियो। हाणे असां हलूं था पाकिस्तान जो इतिहास ॾांहुं। त पाकिस्तान जे अभ्यास में असांजी फर्स्ट लेवल आहे, फर्स्ट लेवल आज़ादी जी जंग कॾहिं लॻी? असां दुको आणियूं था 1857, 1954, 1883, 1860। मुंहिंजे ख़्याल सां 1857 में यार लॻी। वाओ दैट्स ग्रेट, दुको लॻी वियो। अच्छा, क़ाइद आज़म मुस्लिम लीग में कॾहिं शामिल थियो? 1911, 1906 में थियो। वाह माय गॉड, ग़लति थी वियो दोस्तों। अच्छा, रोल्ट एक्ट कॾहिं हिंदुस्तान में नाफ़्ज़ कयो वियो? 1913। ग़लति। अच्छा, ही त ग़लति पिया थियनि। असां मुड़ूं था वापसी, तव्हांखे ॿिए पोर्शन जो दीदार करायूं। अच्छा, हाणे आहे आम मालूमात में हलूं था। आम मालूमात में फर्स्ट लेवल आहे दोस्तों। तव्हांखे आई होप ही तव्हांखे एप्लीकेशन ॾाढो मज़ो ॾिए पई। त हाणे आहे हिंदुस्तान ऐं पापुआ न्यू गिनी में ॿोलियुनि जो तइदादु केतिरो आहे? 750 खां वधीक, 590 खां वधीक, 850 खां वधीक? हणूं था धोको पोइ या नसीब। ओ माय गॉड, 850। कहिड़े मुल्क में मुस्तकिल फ़ौज कान्हे? अच्छा, इन्हें जो थींदो 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 अमेरिका। नो यार, स्विट्ज़रलैंड में। मूं त मिड़ी मज़ाक पे कयो, असुल मूंखे यादि हो। ठीकु आहे। अच्छा, हाणे हलूं था असां त दोस्तों हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त एॾी बहितरीनु ऐं इंट्रस्टिंग एप्लीकेशन खे डाउनलोड कीअं कजे। त प्ले स्टोर त हर मोबाइल में हूंदो आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे वञिणो आहे तव्हांजे प्ले स्टोर में, ऐं प्ले स्टोर में लिखिणो आहे तव्हांखे छा लिखिणो आहे? UNIVERSAL, यूनिवर्सल। त यूनिवर्सल MCQs ते असां क्लिक कंदासीं। यूनिवर्सल MCQs ते ॾिसो टॉप ऑफ लिस्ट ते यूनिवर्सल MCQs अची वियो आहे। हिते मूं वटि लिखियलु आहे प्ले, जेको ग्रीन कलर में, पर तव्हां वटि हिते लिखियलु हूंदो इंस्टॉल। त तव्हां हिते इंस्टॉल ते क्लिक कजो, छाकाणि मूं वटि प्ले इन लाइ लिखियलु आहे छाकाणि मूं वटि इहा ऑलरेडी इंस्टॉल आहे। अच्छा, इंस्टॉल करण खां पोइ तव्हांखे पंहिंजो अकाउंट ठाहिणो पवंदो, नालो ॾियणो पवंदो, पंहिंजो नंबर ॾियणो पवंदो, ऐं तव्हांजो अकाउंट ठही पवंदो। ऐं उन खां पोइ तव्हां इन बहितरीनु एप्लीकेशन खे इंजॉय कजो। ऐं तव्हां पंहिंजी मच्छरदानी में जेकॾहिं सुता पिया आहियो, कंहिं होटल ते आहियो, बस जी छित ते आहियो, तव्हां किथे बि आहियो, तव्हां PST ऐं JEST जी तयारी करे सघो था। थैंक यू दोस्तों। वीडियो खे लाज़मी लाइक कजो, कमेंट्स ॾिजो, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, छाकाणि त तव्हांजी सब्सक्रिप्शन ई असांजे लाइ मोटिवेशन हूंदी। ऐं असां भाईंदासीं त असांजा सिंधी दोस्त जेके आहिनि उहे असां मां फ़ाइदो हासिलु करे रहिया आहिनि। ऐं असांखे घुरिजे त असां असांजे सिंधी दोस्तनि जे लाइ हिन खां बहितरीनु क़िस्म जा वीडियोज़ ठाहे सघूं। त मिलूं था के ॿिए वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर, सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।